ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 19/5/2024। मीठा मीठा बापदादा चवनि था अॼु व्यक्त बापदादा जो रिवाइस कोर्स 15/12/99 संकल्प शक्ति जे महत्व खे ॼाणे हिनखे वधायो ऐं प्रयोग में लायो। अॼु ऊची ते ऊचो बाप पंहिंजे चारों ओर जी श्रेष्ठ ॿारनि खे ॾिसी हर्षित पिया थियनि। छो सॼे विश्व जी आत्माउनि सां तव्हां श्री ॿार श्रेष्ठ अर्थात हाईएस्ट आहियो। दुनिया वारा चवंदा आहिनि हाईएस्ट इन द वर्ल्ड, ऐं उहो बि हिकु जन्म जे लाइ। लेकिन तव्हां ॿार हाईएस्ट श्रेष्ठ इन द कल्प आहियो। सॼे कल्प में असां श्रेष्ठ रहिया आहियूं न, ॼाणंदा आहियो न पंहिंजो अनादिकाल ॾिठो आहे। अनादिकाल में बि तव्हां सभी आत्माऊं बाप जे नज़दीक रहण वारा आहियो। ॾिसो था न, अनादि स्वरूप में बाप सां गॾु गॾु समीप रहण वारी श्रेष्ठ आत्माऊं आहियूं। रहंदा सभी आहिनि, लेकिन असांजो स्थान बाप जे समीप आहे, परम धाम में। त अनादि स्वरूप में बि ऊंच ते ऊंच आहियूं। पोइ अचो आदिकाल में सभी ॿार देव पदधारी देवता रूप में आहियो न। आदि आहे देवी स्वरूप, यादि आहे न दैवी स्वरूप। आदिकाल में सर्व प्राप्ति स्वरूप तन मन धन ऐं जन चारों ही स्वरूप में श्रेष्ठता संपन्न आहियो। सर्व प्राप्ति स्वरूप आहियो। अहिड़ो देव पद ॿियो कहिड़ी बि आत्मा खे प्राप्त न थींदो आहे, चाहे धर्म आत्माऊं महात्माऊं आहिनि। लेकिन अहिड़ो सर्व प्राप्ति में श्रेष्ठ अप्राप्ति जो नाम निशान न आहे। चाहे धर्म आत्माऊं महात्माऊं आहिनि, लेकिन अहिड़ो सर्व प्राप्ति में श्रेष्ठ अप्राप्ति जो नाम निशान न आहे। कोई बि अनुभव न करे सघंदो आहे। पोइ अचो मध्यकाल में। त मध्यकाल में बि तव्हां आत्माऊं पूज्य ठहींदा आहियो। पोइ अचो मध्यकाल में। त मध्यकाल में बि तव्हां आत्माऊं पूज्य ठहींदा आहियो। असांजे जड़ चित्र बि जड़ चित्रनि जी पूजा थींदी आहे। कोई बि आत्माउनि जी अहिड़ी विधि पूर्वक पूजा न थींदी आहे जीअं पूज्य आत्माउनि जी विधि पूर्वक पूजा थींदी आहे। त सोचो अहिड़े विधि पूर्वक ॿियो कंहिंजी पूजा थींदी आहे? हर कर्म जी पूजा थींदी आहे। छो जो असां कर्म योगी आहियूं। असांजी हर कर्मेंद्री कमल पुष्प समान पवित्र आहे। हिन करे असांजे हर कर्म जी पूजा थींदी आहे। त पूजा बि हर कर्म जी थींदी आहे। चाहे धर्म आत्माऊं आहिनि महान आत्माऊं आहिनि खे साथ में मंदिर में बि रखंदा आहिनि, लेकिन विधि पूर्वक पूजा न थींदी आहे। त मध्यकाल में बि हाईएस्ट अर्थात श्रेष्ठ आहियूं न असां। पोइ अचो वर्तमान अंतकाल में। त अंतकाल में बि हाणे संगम युग ते श्रेष्ठ आत्माऊं आहियो। छा श्रेष्ठता आहे? स्वयं बाप दादा परमात्मा आदि आत्मा अर्थात बाप दादा ॿिन्हिनि द्वारा पालना बि वठंदा आहियूं, पढ़ाई बि पढ़ंदा आहियूं। साथ साथ सतगुरु द्वारा श्रीमत वठण जा अधिकारी बि आहियूं। त अनादिकाल आदिकाल मध्यकाल ऐं हाणे अंतकाल में बि हाईएस्ट आहियूं, श्रेष्ठ आहियो न। एतिरो नशो रहंदो आहे। बाप दादा चवंदा आहिनि हिन स्मृति खे मौज करो, मन में बुद्धि में हिन प्राप्ति खे दोहरायो। जेतिरो स्मृति खे मौज रखंदव ओतिरो स्मृति सां रूहानी नशो रहंदो, ख़ुशी थींदी, शक्तिशाली ठहींदासीं। एतिरो हाईएस्ट आत्मा ठहिया आहियो न। इहो निश्चय आहे पक्को कि असां ई हाईएस्ट श्रेष्ठ हुयासीं। असां ही सदा ई ठहींदा रहंदासीं। सदा असां ई ठहींदा रहंदासीं। छा ठहींदासीं? हाईएस्ट श्रेष्ठ ऊची ते ऊच आत्मा असां ई हर कल्प में ठहींदासीं। इहो पक्को आहे, निश्चय आहे। त हथु उठायो। टीचर्स बि हथु उठायो।
माताऊं त सदा ख़ुशी जे झूले में झूलदियूं आहिनि न। माताउनि खे ॾाढो नशो रहंदो आहे। छा नशो रहंदो आहे? असांजे लाइ बाप आयो आहे। नशो आहे न, द्वापर सां सभी हेठि किरायो आहे। हिन करे बाप अची करे माताउनि खे ॾाढो बाप खे माताउनि सां ॾाढो प्यारु आहे। ख़ासि माताउनि जे लाइ बाप आया आहिनि। ख़ुशी थिए थी, लेकिन सदा ख़ुशि रहणो आहे। ईअं न हाणे हथु उठायो त ऐं ट्रेन में वञो त थोरो नशो उतरी वञे। सदा हिकु रस अविनाशी नशो रहे, बाबा चवनि था। कॾहिं कॾहिं जो नशो न, सदा जो नशो सदा ई ख़ुशी प्रदान कंदो आहे। तव्हां माताउनि जी चेहरा सदा ईअं हुजणा खपनि जो रूहे दूर खां ई रूहानी गुलाब ॾेखारे ॾियो। छो जो हिन विश्वविद्यालय जी जो ॻाल्हि सभिनि खे सुठी लॻंदी आहे, विशेषता ॾेखारण में ॾींदी आहे, उहा इहा ई आहे कि माताऊं रूहानी गुलाब समान सदा खिलो हुओ पुष्प, ऐं माताऊं ई ज़िम्मेवारी उठाए माताऊं एतिरो वॾो कार्य करनि थियूं। हिन विश्वविद्यालय जी इहा ई विशेषता आहे कि हिते माताऊं रूहानी गुलाब समान सदा खिलो हुओ पुष्प, ऐं माताऊं ई ज़िम्मेवारी उठाए माताऊं एतिरो वॾो कार्य करनि थियूं। चाहे महामंडलेश्वर बि आहिनि, लेकिन उहो बि सम्झंदा आहिनि कि हिते माताऊं निमित आहिनि ऐं अहिड़ो श्रेष्ठ कार्य सहज हले थो। माताउनि जे लाइ कहावत आहे सच आहे, माताउनि जे लाइ कहावत आहे सत्य आहे न, लेकिन कहावत आहे ॿ माताऊं बि इकठो कोई कार्य करे ॾाढो मुश्किल। लेकिन हे केरु निमित ठहियो आहे? माताऊं ई आहिनि न। जॾहिं बि मिलणु ईंदा आहियो त छा पुछंदा आहियो? माताऊं हलाईंदियूं आहिनि, आपस में लड़दियूं न आहिनि, खिटफिट न थींदी आहे। लेकिन उन्हनि खे छा पतो कि साधारण माताऊं न आहिनि, इहे त परमात्मा द्वारा ठही हुई आत्माऊं माताऊं आहिनि। परमात्मा वरदान हिननि खे हलाए थो। ईअं त न भाई पांडव सम्झंदा आहिनि कि माताउनि जो मान आहे, असांजो न आहे। तव्हांजो बि ॻायल आहे न, 5 पांडव ॻायल आहिनि। शक्तियुनि सां गॾु 7 शीतलायूं ॾेखारींदा आहिनि, त हिकु पांडव बि ॾेखारींदा आहिनि। ऐं पांडव जे बिना माताऊं न हलाए सघंदियूं आहिनि, माताउनि जे बिना पांडव न हलाए सघंदा आहिनि। ॿई भुजायूं खपनि, लेकिन माताउनि खे ॾाढो किरल उहो ॾेखारियो आहे न। माताउनि खे ॾाढो किराए छॾियो अथनि। हिन करे बाप माताउनि खे जो दुनिया असंभव सम्झंदी आहे, उहो संभव करे ॾेखारींदा आहिनि। तव्हां ख़ुशि त आहियो न माताउनि खे ॾिसी करे, या न ख़ुशि आहियो न? अगरि माताउनि खे बाप निमित न ठाहे त नयो ज्ञान, नयो सिस्टम थियण जे कारण पांडवनि खे ॾिसी करे हंगामो थी वञे। माताऊं ढाल आहिनि, छो जो नयो ज्ञान आहे न, नई ॻाल्हि आहे। लेकिन भेणियुनि सां गॾु भाई साथी साथ आहे। पांडव पंहिंजे कार्य में अॻियां आहिनि ऐं बहनियूं पंहिंजे कार्य में अॻियां आहिनि। वैसे बि बाबा चवंदा आहिनि न, हर हिकु आत्मा में विशेषता हूंदी आहे। हर हिकु आत्मा पंहिंजी विशेषता अनुसार कार्य करे। ॿिन्हिनि जी राय सां हर कार्य निर्विघ्न हलंदो आहे। बाप दादा हर रोज़ु ॿारनि जे भिन्न भिन्न कार्य ॾिसंदा रहंदा आहिनि, नए नए प्लान्स ठाहींदा ई रहंदा आहिनि। समय त सभिनि खे यादि आहे न, यादि आहे न। 99 जो चक्कर बि पूरो थी वियो। छा सोचंदा हुयो 99 अची वियो, लेकिन तव्हां सभिनि जे लाइ सेवा करण जो वर्ष, निर्विघ्न ठहिण जो वर्ष मिलियो न। ॾिसो 99 में ई मौन भट्टी करनि था। दुनिया घबराईंदी आहे, ऐं तव्हां जेतिरो उहो घबराईंदा आहिनि, ओतिरो ई तव्हां सभी यादि जी गहराई में हली वेंदा आहिनि। मतिलबु मन बि हिकदमि शांति, मुख बि हिकदमि शांति। दुनिया में केॾी टेंशन आहे, त मौन भट्टी जो मतिलबु हिकदमि शांति। मन जो मौन आहे ई। ज्ञान सागर जे तले में हली वञो।
नया नया अनुभवनि जे रतन लाहींदव। अगरि ज्ञान सागर जी तले में हली वेंदासीं न त नया नया अनुभवनि जा रतन असांखे मिलंदा। जो बाप दादा पहिरों बि इशारो ॾिनई, सभिनि खां वॾो खज़ानो आहे जो वर्तमान ऐं भविष्य ठाहींदा आहिनि, उहा आहे श्रेष्ठ संकल्पनि जो खज़ानो। सभिनि खां वॾो खज़ानो आहे जो वर्तमान ऐं भविष्य ठाहींदा आहिनि, उहा आहे श्रेष्ठ संकल्पनि जो खज़ानो। असांखे श्रेष्ठ संकल्प करणा आहिनि। संकल्प शक्ति ॾाढी वॾी शक्ति आहे जो तव्हां ॿारनि वटि आहे। श्रेष्ठ संकल्प जी शक्ति, संकल्प त सभिनि वटि आहिनि, लेकिन श्रेष्ठ शक्ति, शुभ भावना, शुभकामना जी संकल्प शक्ति, मन बुद्धि एकाग्र करण जी शक्ति, इहा असां वटि आहे। बाबा चवंदा आहिनि संकल्प त सभिनि वटि आहिनि, लेकिन श्रेष्ठ शक्ति, उन शुद्ध ऐं शुभ भावना, शुभ कामना जी संकल्प जी शक्ति कि विश्व जी सर्व आत्माउनि जो भलो थिए, विश्व जी सर्व आत्माऊं परमात्मा सां मिलन मनाइनि, विश्व जी सर्व आत्माऊं सुख शांति खुशी वारो जीवन जीवन, सभिनि जो बुद्धि योग बाप सभिनि सां टुटी करे बाप सां लॻी वञे। श्री हिन दुनिया में सभु हिक ॿिए जे सहारे जीअनि था, लेकिन कोई कंहिंखे पंहिंजो मञे नथो त अकेलो अकेलो थो लॻे। तंहिंखां सुठो त सभिनि जी बुद्धि बाप सां जुड़ी वञे। मन बुद्धि एकाग्र करण जी शक्ति इहा असां वटि आहे। ऐं जेतिरो अॻियां वधंदा वेंदासीं हिन संकल्प शक्ति खे जमा कंदा वेंदासीं, व्यर्थ न गवाईंदासीं। व्यर्थ गवाइण जो मुख्य कारण आहे व्यर्थ संकल्प। व्यर्थ गवाइण जो मुख्य कारण छा आहे? व्यर्थ संकल्प। व्यर्थ संकल्प बाप दादा ॾिठई मेजॉरिटी ॿारनि जे सॼे ॾींहं में व्यर्थ हाणे बि आहे। जे स्थूल धन जी इकोनॉमी, इन स्थूल धन खे इकोनॉमी सां यूज़ करण वारा सदा ई संपन्न रहंदा आहिनि ऐं व्यर्थ गवाइण वारा काथे काथे धोखो खाई वठंदा आहिनि। ईअं ई श्रेष्ठ शुद्ध संकल्प में एतिरी ताक़त आहे जो असांजी चेकिंग पावर, वाइब्रेशन पावर, कैच करण जी पावर ॾाढी वधी सघंदी आहे। असांजे श्रेष्ठ शुद्ध संकल्प में एतिरी ताक़त आहे जो असांजी कैचिंग पावर, वाइब्रेशन कैच करण जी पावर ॾाढी वधाए सघंदी आहे। भई असांखे जाॾे बि असां वेंदा आहियूं कंदा आहियूं त पहिरों असांखे चेक करिणो पवंदो न हुन सिचुएशन, हुन जॻह ते काथे असांखे धोखो त न मिली सघंदो आहे, त वाइब्रेशन बि चेक करणा पवंदा आहिनि न, माण्हू कहिड़ो आहे, जॻह कहिड़ी आहे। त जॾहिं असांजो श्रेष्ठ शुद्ध संकल्प में एतिरी ताक़त हूंदी आहे कि मां निर्विघ्न आत्मा आहियां, त असांजी कैचिंग पावर बि अची वेंदी आहे कि असां कैच करे सघूं कि हाणे छा ग़लती थी सघंदी आहे, छा नुक़सानु थी सघंदो आहे, जंहिंजे कारण मां विघ्न जे वश थी करे त कैच करे वठंदासीं, वाइब्रेशन कैच करे वठंदासीं। कीअं? जॾहिं असां इहे श्रेष्ठ शुद्ध संकल्प कंदासीं मां निर्विघ्न आत्मा आहियां। इहे वायरलेस, इहा टेलीफोन जीअं साइंस जो साधन कार्य कंदो आहे, ॿुधाईंदा आहिनि न अॼु बारिश ईंदी, ईअं ईंदी, हिते ईअं, उहा असां श्रेष्ठ संकल्प करो, शुद्ध मां निर्विघ्न आत्मा आहियां, मां विजयी आत्मा आहियां। जॾहिं बि कोई कार्य करो या रोज़ु सुबुह जो विजय जो तिलक लॻायो त कहिड़ो बि विघ्न अचण वारो हूंदो त असांखे कैच थी वेंदो। जीअं साइंस जो साधन कार्य कंदो आहे, उअं ई शुद्ध संकल्प जो खज़ानो ईअं ई कार्य कंदो जो लंडन में वेठे हुए कोई बि आत्मा जो वाइब्रेशन असांखे ईअं स्पष्ट थींदो। जीअं इहा वायरलेस या टेलीफोन, टीवी, इहे जो बि साधन आहे न,
त बाबा चवनि था जीअं माण्हू हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा आहिनि न, हिक ॿिए खे ॿुधाईंदा आहिनि, उहो असांखे वाइब्रेशन, आत्मा जा वाइब्रेशन कैच थींदा, असांखे ईअं ई स्पष्ट कैच थींदो। जीअं इहा वायरलेस या टेलीफोन, टीवी, या जो बि साधन आहे, केतिरा साधन निकिरी विया आहिनि, हिन सां बि स्पष्ट असांजी कैचिंग पावर एकाग्रता जी शक्ति सां वधंदी आहे। असांजी कैचिंग पावर एकाग्रता जी शक्ति सां वधंदी आहे। इन करे घड़ी घड़ी मन बुद्धि खे एकाग्र कर, बाप सां लॻायो त असांजी इहा पावर वधंदी वेंदी। कहिड़ी? कैचिंग पावर, कैच करण जी पावर। ये आधार त ख़तमु थियणा ई आहिनि, ये आधार त ख़तमु थियणा ई आहिनि। ये सभु साधन कीअं आधार ते आहिनि? लाइट जे आधार ते। जो बि सुख जा साधन आहिनि मेजॉरिटी लाइट जे आधार ते आहिनि। त असांजी आध्यात्मिक लाइट, आत्मा लाइट, ये कार्य न करे सघंदी आहे। जो चाहे वाइब्रेशन नज़दीक जा, दूर जा कैच करे सघंदी आहे। हाणे छा आहे? एकाग्रता जी शक्ति, मन बुद्धि ॿिन्हिनि जी ॿई ई एकाग्र थी वञनि तॾहिं कैचिंग पावर थींदी। त बाबा चवनि था मन बुद्धि ॿई ई एकाग्र थी वेंदा त एकाग्रता जी शक्ति छा आहे? जॾहिं असांजे मन ऐं बुद्धि ॿई मन में बाबा जी यादि जो संकल्प ऐं बुद्धि बाबा वटि, जॾहिं मन ऐं बुद्धि ॿई ई एकाग्र थी वेंदा तॾहिं असांजी कैचिंग पावर वधंदी वेंदी। असां कैच करे सघंदासीं कि दुनिया में कहिड़ो वातावरण आहे, कहिड़ा संकल्प आहिनि, छा अॻियां थियण वारो आहे। त वाइब्रेशन असांखे पहिरें अची वेंदा। ॾाढो अनुभव कंदो। संकल्प कयो निस्वार्थ, स्वच्छ, स्पष्ट, उहे ॾाढा क्विक अनुभव कंदा। संकल्प कयो जेका निस्वार्थ, स्वच्छ ऐं स्पष्ट हूंदा आहिनि न, उहे ॾाढा क्विक अनुभव कंदा। अहिड़ी आत्मायूं साइलेंस जी शक्ति जे अॻियां इहे साइंस झुकंदी। हाणे बि सम्झंदा आहिनि साइंस में बि कोई मिसिंग आहे जो भरणु चाहींदा आहिनि। इन करे बाप दादा पोइ बि अंडरलाइन कराइनि था कि अंतिम स्टेज, अंतिम सेवा, ये संकल्प शक्ति ॾाढी फास्ट सेवा कराईंदी। अंतिम स्टेज, अंतिम सेवा, ये संकल्प शक्ति ॾाढी फास्ट सेवा कराईंदी। इन करे संकल्प शक्ति जे मथां अटेंशन ॾियो, बचायो, जमा करो, पंहिंजी संकल्प शक्ति खे वेस्ट न करो, ॾाढो कमु ईंदी। प्रयोग हिन संकल्प शक्ति, प्रयोग हिन संकल्प जी शक्ति सां ई ठाहींदासीं असां। साइंस जो महत्व छो आहे? प्रयोग में ईंदी आहे तॾहिं सम्झंदा आहिनि न, हा साइंस सुठो कमु कंदी आहे। त साइलेंस जी पावर जो प्रयोग करण जे लाइ एकाग्रता जी शक्ति खपे। एकाग्रता जो मूल आधार ई आहे मन जी कंट्रोलिंग पावर। मन जी कंट्रोलिंग पावर जंहिंसां मनोबल वधंदो आहे। मनोबल जी ॾाढी महिमा आहे। उहा रिद्धि सिद्धि वारा बि मनोबल द्वारा अल्पकाल जे चमत्कार ॾेखारींदा आहिनि। मतिलबु मन जी शक्ति द्वारा मन खे शांत करे छॾियो त असांखे साम्हूं वारे मन जा संकल्प बि कैच थींदा। असांखे कोई संकल्प नथो अचे, असांजो मन शांति आहे त साम्हूं वारे मन जे संकल्प खे असां कैच करे सघंदासीं। मनोबल जी ॾाढी महिमा आहे। इहे रिद्धि सिद्धि वारा बि मनोबल द्वारा अल्पकाल जे चमत्कार ॾेखारींदा आहिनि। तव्हां त विधिपूर्वक, रिद्धि सिद्धि न, असां विधिपूर्वक कल्याण जे चमत्कार ॾेखारींदासीं जो वरदान थी वेंदो। असां त विधिपूर्वक छा कंदा आहियूं? पंहिंजे मन खे शांति करे बाबा खे यादि कंदा आहियूं, बाबा सां बुद्धि योग जोड़ंदा आहियूं त बाबा सां जो शक्तियूं प्राप्त थींदियूं आहिनि, उहे वरदान थी वेंदियूं आहिनि।
आत्माउनि जे लाइ संकल्प शक्ति जो प्रयोग वरदान सिद्ध थींदो। आत्माउनि जे लाइ जॾहिं असां मन खे शांति कंदासीं, शुद्ध संकल्प कंदासीं कि सभी आत्माऊं शांत थी वञनि, सुखी थी वञनि, शक्तिशाली थी वञनि, तॾहिं असांजी संकल्प शक्ति जो प्रयोग उन्हनि खे जीअं त वरदान मिली वेंदो। त पहिरीं चेक करो मन खे कंट्रोल करण जी कंट्रोलिंग पावर आहे। सेकेंड में जीअं साइंस जी शक्ति जो स्विच, साइंस जी शक्ति आहे न, स्विच जे आधार सां स्विच ऑन करो, स्विच ऑफ करो। ईअं ई सेकेंड में मन खे जाते चाहो, जीअं चाहियो, जेतिरो समय चाहियो ओतिरो कंट्रोल करे सघंदा आहियो। त बाबा चवनि था मन खे जाते चाहियो, जीअं चाहियो, जेतिरो समय चाहो ओतिरो मन खे कंट्रोल करे सघंदा आहियो। त चेक करो, हिन में ई चेक करो। जॾहिं असां मुरली ॿुधंदा आहियूं त असांजो मन बुद्धि ॿियो काॾे बि न वञे, जीअं त मां आत्मा ऐं बाबा मूंखे ज्ञान थो ॿुधाए। इन बाक़ी समय तव्हांखे अभ्यास करण जो समय नथो मिले त इहो मुरली ॿुधणु, योग करणु, असांखे इन में ई अभ्यास करो। ॾाढा सुठा सुठा स्वयं प्रति बि ॿियनि प्रति बि सिद्धि स्वरूप ॾेखारींदा आहिनि। ॾाढा बाबा चवंदा आहिनि, लेकिन बाप दादा ॾिसंदा आहिनि कि संकल्प शक्ति जे जमा जो खातो हाणे साधारण अटेंशन आहे। जेतिरो हुजणो खपे ओतिरो न आहे। संकल्प जे आधार ते बोल ऐं कर्म ऑटोमेटिकली हलंदा आहिनि। संकल्प जे आधार ते बोल ऐं कर्म ऑटोमेटिकली हलंदा आहिनि। अलॻि अलॻि महिनत करण जी ज़रूरत न आहे। बाबा चवनि था अलॻि अलॻि असांखे महिनत करण जी ज़रूरत न आहे। संकल्प जे आधार सां असांजो हर बोल, हर कर्म थी वेंदो। मां संकल्प कयो, उन अनुसार बोल ऐं कर्म आत्मा कर्मेंद्रियनि द्वारा कराए त महिनत बि न रहंदी। अलॻि अलॻि महिनत करण जी ज़रूरत न रहंदी। अॼु बोल खे कंट्रोल कयो, अॼु दृष्टि खे अटेंशन में लायो, लेकिन पंहिंजी आत्मा में ई पको, मन में ई पको करे छॾियो कि मूंखे सभिनि खे आत्मिक दृष्टि सां ई ॾिसणो आहे। मूंखे मुख सां उहे ई शब्द ॻाल्हाइणा आहिनि जो बाबा जी श्रेष्ठ मत आहे। मूंखे उहो ई कर्म करिणो आहे जो बाबा जी श्रेष्ठ मत आहे। त असांखे अलॻि अलॻि दृष्टि, वृत्ति, बोल चाल ते महिनत न करणी पवंदी। अॼु वृत्ति खे अटेंशन में करो। अगरि संकल्प शक्ति पावरफुल आहे त इहे सभु स्वतः ई कंट्रोल थी वेंदा। त मूल ॻाल्हि आहे मां आत्मा बिंदी, बाबा बि बिंदी, ऐं मां आत्मा संकल्प द्वारा पंहिंजी सभु बोल चाल, व्यवहार, दृष्टि, वृत्ति परिवर्तन करे छॾियां। महिनत सां बची वेंदा। त संकल्प शक्ति जो महत्व ॼाण। इहा भट्टी विशेष हिन करे कराइबी आहे आदत पइजी वञे। हिते ई आदत, हितां जी आदत में बि भविष्य अटेंशन ॾेई करे रहंदव तॾहिं अविनाशी थींदव। हिते त आदत विधी, पोइ भविष्य में बि अटेंशन ॾींदा आहियो तॾहिं अविनाशी थींदव। सम्झो छा महत्व आहे। असां वटि ॾाढा वॾा ऊच ते ऊच, असां वटि वॾो ऊचे ते ऊचो खज़ानो बाप असांखे ॾिनो अथई। इहे श्रेष्ठ संकल्प, शुभ भावना, शुभकामना। जे संकल्प जो खज़ानो सभिनि खे बाप ॾिनो आहे, लेकिन जमा नंबरवार कंदा आहिनि। प्रयोग में लाइण जी शक्ति बि नंबरवार आहे। सभी हाणे बि शुभ भावना व शुभकामना हिन खे प्रयोग करो। हाणे बि शुभ भावना और शुभकामना हिन खे प्रयोग करो। विधि पूर्वक करण सां सिद्धि जो अनुभव थींदो। अगरि असां विधि पूर्वक कंदासीं न त सिद्धि जो अनुभव थींदो। ॾाढा हाणे थोरो थोरो थींदो आहे। आख़िर असांजी संकल्प जी शक्ति एतिरी महान थी वेंदी
जो सेवा में मुख द्वारा संदेश ॾियण में समय बि लॻाईंदा आहिनि, संपत्ति बि लॻाईंदा आहिनि, हलचल में बि ईंदा आहिनि, थकंदा बि आहिनि, लेकिन श्रेष्ठ संकल्प जी सेवा में इहे सभु बची वेंदो। त बाबा चवंदा आहिनि कि हिन करे श्रेष्ठ संकल्प सां सेवा करण खे वधायो। अगरि असां श्रेष्ठ संकल्प कंदासीं न, कंहिं बि सेवा में बि शुरू करण खां पहिरियों श्रेष्ठ संकल्प करो, ये सेवा निर्विघ्न पूरी थींदी, ये सेवा में बाबा जी श्रीमत अनुसार ही सेवा में हर कार्य थींदो। इन सेवा जे समय हर आत्मा जे संकल्प बोल कर्म बाप जे श्रीमत अनुसार हूंदा, त ऑटोमेटिकली असांजो कर्म अधु खां ज़्यादा त कम थी वियो। ये सेवा हर आत्मा देही अभिमानी स्थिति में स्थित थी करे कंदी। त ॾिसो असांजी संकल्प शक्ति सां केॾो कम थी वेंदो आहे। एकाग्रचित थी करे तॾहिं त सेवा निर्विघ्न थींदी आहे न। त बाबा चवंदा आहिनि कि आख़िर असांजी संकल्प जी शक्ति एतिरी महान थी वेंदी जो सेवा में मुख द्वारा संदेश ॾियण में समय बि लॻाईंदा आहिनि, संपत्ति बि लॻाईंदा आहिनि, हलचल बि थींदी आहे, थकंदा बि आहिनि, लेकिन श्रेष्ठ संकल्प जी सेवा सां इहे सभु बची वेंदा। त हिनखे वधायो। हिन संकल्प शक्ति खे वधाइण सां प्रत्यक्षता बि जल्दी थींदी। हिन संकल्प शक्ति खे वधाइण सां प्रत्यक्षता बि जल्दी थींदी। हाणे 60 to 63 वर्ष थी विया। एतिरो समय में केतिरो आत्मायूं ठातियूं, 9 लख बि पूरियूं न आहिनि, ऐं सॼे विश्व खे संदेश पहुचाइणो आहे त केतिरी करोड़ आत्मायूं आहिनि। हाणे ताईं बि भॻवानु हिननि जो टीचर आहे, भॻवानु हिननि खे हलाए थो, करावनहार परमात्मा कराए थो, ये स्पष्ट न थियो आहे, अञा बि इहे स्पष्ट न थियो आहे। सुठो कार्य आहे, श्रेष्ठ कार्य करनि था, इहा आवाज़ त आहे, लेकिन करावनहार गुप्त आहिनि। बाक़ी सभु त प्रत्यक्ष थी वियो, लेकिन करावनहार गुप्त आहे। अञा गीता जो भॻवानु सर्वव्यापी, त बि कोई त हाणे ॾाढा ॼणा त मंदा आहिनि, लेकिन करावनहार गुप्त आहे। त ये संकल्प शक्ति सां हर हिक जी बुद्धि खे परिवर्तित करे सघंदा आहियूं असां। चाहे उहो प्रभु चई करे प्रत्यक्ष थिए, चाहे उहो प्रभु चई करे प्रत्यक्ष थिए, चाहे बाप जे रूप में प्रत्यक्ष थिए। त बाप दादा हाणे बि वरी खां टेंशन दिलाईंदा आहिनि कि संकल्प शक्ति खे वधायो ऐं प्रयोग में लाहींदा रहो। जो बाप दादा अभ्यास ॿुधाई कि मन सेकंड में एकाग्र थी वञे, छो जी समस्या अचानक ईंदी आहे। हुन समय अगरि मनोबल आहे त समस्या समाप्त थी वेंदी आहे, लेकिन समस्या हिकु पढ़ाइण वारी ठही वेंदी आहे। हिन करे सभी मन बुद्धि खे हाणे एकाग्रचित करो। ॾिसो थींदो आहे, बाबा ड्रिल कराए, इहे सॼे ॾींहं में अभ्यास करो। हाणे असां 1 सेकेंड मन बुद्धि खे एकाग्रचित करे बसि मां आत्मा ऐं बाबा, बसि ॿियो कोई बि न आहे न। पूरी विश्व जी आत्मायूं, मां आत्मा ऐं बाबा, ऐं पूरी विश्व जी आत्माउनि खे असां लाइट माइट करियो। अच्छा, चारों ओर जी श्रेष्ठ आत्मायूं, आदि मध्य अंत में श्रेष्ठ पाठ वधाइण वारी आत्मायूं, सदा पंहिंजे श्रेष्ठ संकल्प जी विधि खे अनुभव करण वारी आत्मायूं, सदा सहज योगी सां गॾु प्रयोगी ठहण वारी आत्मायूं, सदा संकल्प जी शक्ति द्वारा सर्व शक्तियुनि खे वधाइण वारियूं, मन बुद्धि ते नियंत्रण करण वारियूं, सदा प्रयोगी ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते।
दे असांजी भी बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। देश विदेश जे ॿारनि खे बि बाप दादा ॾिसनि था, संकल्प द्वारा जो यादि प्यार या रूह रियान कंदा आहिनि उहो बाप दादा वटि पहुचंदी आहे। हाणे बि जो साइंस जे बल द्वारा ॿुधनि था उन्हनि सभी ॿारनि खे हर देश जे हिकु हिकु ॿार खे यादि प्यार था ॾियनि। बाबा जनक बच्ची खे भी विशेष बाप दादा यादि प्यार था ॾियनि, छो जी मन सां हिते आहे तन सां हुते आहे, त सभिनि खे हिक हिक खे विशेष यादि प्यार। अच्छा, योग बटी जो प्रोग्राम ॾाढो हलनि था न, ॾाढो सुठो हले थो दादियुनि सां। सदा पंहिंजे खे बाप दादा जे नैननि जे नूर सम्झंदा आहियो। नैननि में सदा समाए हुए, नैननि में समाइण वारे से सदा ही दृष्टि में समाए रहंदासीं। नैननि में समाइण सां सदा ही बाबा जी दृष्टि में समायल रहंदासीं। ये भी बाप ऐं ॿारनि जो संगम युग जो सुहेज आहे। मिलणु, ॿुधणु, खाइणु, पीअणु, ये संगम युग जा सुहेज आहिनि। ईअं ई सुहेज मनाईंदे मनाईंदे पंहिंजे घर हली हलंदासीं, पोइ राज्य में ईंदासीं। ब्रह्मा बाप सां गॾु राज्य करिणो आहे न। अच्छा, दुनिया वारा सोचदा रहंदा आहिनि तव्हां सदा मनाईंदा रहंदा आहियो। दुनिया वारा त अञा बि वीचारा सोचनि था भॻवानु कॾहिं ईंदो, केॾा भटकनि था न, ॾिसो तीर्थनि ते वञनि था न भॻवान खे ढूंढणु, कॾहिं चवनि था भॻवानु मथे आहे, कॾहिं होॾे आहे, केॾो भटकनि था। ऐं असां हिते बाप सां मिलन मनायूं था, ॿुधूं था, ॻाल्हियूं था करूं, खाऊं था। त अहिड़ी आत्मायूं जो अञा ताईं भटकनि थियूं उन्हनि खे बि सही रास्तो मिली वञे, सभी आत्माउनि जी बुद्धि में अची वञे कि बाबा मथे रहंदा आहिनि, असां भॻवान खे मथे यादि कयूं। उहो सॼी आत्मा जो पीउ आहे, सभिनि जो भटकणु बंदि थी वञे, सभिनि जी बुद्धि परम धाम में बाबा वटि लॻी वञे। कोई सोच न आहे छा थींदो, कीअं थींदो, कंहिं प्रकार जो सोच न आहे। असांखे आहे। बाबा चवनि था दुनिया वारा सोचदा रहंदा आहिनि ऐं असां बाबा सां मनाईंदा रहंदा आहिनि। असांखे कोई सोच न आहे छा थींदो, कीअं थींदो। बाबा चई न, मन बुद्धि खे एकाग्र शुद्ध संकल्प कंदासीं त असांखे सभु कुझु कैच थी वेंदो, सभु विघ्न वेठे वेठे ई विनाश थी वेंदा। कोई सोच आहे ई न कीअं थींदो, कंहिं प्रकार जो सोच न आहे, सिर्फ़ु हिकु ई सोच रखो, मां आत्मा ऐं बाबा। ॿियो कंहिं प्रकार जो बि सोच न हुजणी खपे। अच्छा, ओम शांति। वरदान हिन अंतिम जन्म में मिली हुई सर्व पावर्स की यूज़ करण वारा विल पावर संपन्न ठो। हिन अंतिम जन्म में मिली हुई सर्व पावर्स की यूज़ करण वारा विल पावर संपन्न ठो। ये स्वीट ड्रामो ॾाढो सुठो ठहियलु आहे, हिन खे कोई बदिली न सघंदो आहे। लेकिन ड्रामा में हिन श्रेष्ठ ब्राह्मण जन्म की ॾाढी पावर्स मिलनि आहिनि। ड्रामा में हिन श्रेष्ठ ब्राह्मण जन्म की ॾाढी पावर्स मिलियूं आहिनि। बाप विल कयो अथई, हिन करे विल पावर आहे। हिन पावर खे यूज़ करो, हिन पावर खे यूज़ करो। बाबा चवनि था जॾहिं चाहियो हिन शरीर जे बंधन सां न्यारो कर्माती स्थिति में स्थित थी वञो। जॾहिं चाहे हिन शरीर में अची करे सभिनि खे ज्ञान ॾियो, शक्ति ॾियो। जॾहिं चाहे हिन शरीर खे खारायो पीआरो बाबा जी यादि में। जॾहिं चाहे मनन चिंतन करो, बाबा सां ॻाल्हियूं करो। जॾहिं चाहे फ़रिश्तो ठही वञो, जॾहिं चाहे निराकार रूप में स्थित थी वञो, जॾहिं चाहे साकार ब्रह्मण में शरीर में अची करे पंहिंजो पाठ वॼायो।
त न्यारो आहियां मालिक आहियां, बाप द्वारा निमित आत्मा आहियां। हिन स्मृति सां मन बुद्धि की सदा एकाग्र करो। मां न्यारो आहियां, मालिक आहियां, बाप द्वारा निमित ठहियल आत्मा आहियां। हिन स्मृति सां मन बुद्धि खे एकाग्र करे वठो, तॾहिं चईंदासीं विल पावर संपन्न आत्मा। स्लोगन आहे दिलि सां सेवा करो त दुआनि जो दरवाज़ो खुली वेंदो। सदा दिलि सां सेवा करो त दुआनि जो दरवाज़ो खुली वेंदो। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो। अॼु टियों रविवार आहे, 6:30 खां 7:30 ताईं योग अभ्यास। विशेष पंहिंजे पूर्वज स्वरूप में स्थित थी वञो। सॼे वृक्ष खे शक्तियुनि जो दान ॾियो। हर आत्मा खे पंहिंजे सम्मुख इमर्ज कंदे उहे स्नेह भरी दृष्टि ॾियो, पंहिंजेपन जी अनुभूति करायो। इहा असांखे लक्ष्य रखिणो आहे। पूर्वज आत्मा आहियां और सभिनि खे स्नेह जी दृष्टि थी ॾियां, पंहिंजेपन जो अनुभव थी करायां। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।